जेके भी नौजवान आहिनि पोड़ा पका जेके भी आहिनि सभु टोपी वजो पाए ख़ुशियूं मल्हाइनि था। हे असां जो हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे जो ख़ुशी में सेलिब्रेट कयूं था पिया। ऐं असांजो ख़ासि मक़सदु जेको आहे हिते ईद जो ॾियारो आहे, पर ख़ासि मक़सदु जेको आहे जेको पंजाब पंहिंजो जेको आहे 6 कैनाल कढे पियो ऐं सिंध जो पाणी जेको आहे सो पंहिंजे पंजाब खे ॾिए पियो। असां हिन भरपूर मज़म्मत कयूं था। पुराणी आहे ऐं इन उहो ई सबबु आहे जो असां हर साल इन खे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा ईंदा आहियूं। सिंध वासी ख़ुशनसीब आहिनि जो उन्हनि खे सिंध जी सरज़मीन मिली आहे। झूमी रहिया आहिनि, ख़ुशी महसूसु थी रहिया आहिनि। अॼोको ॾींहुं जेको आहे सिंधी माण्हुनि जे लाइ ईद जी ॾींहुं आहे। हितां जा माण्हू ॾिसो पिया त रेली कढी करे माण्हू पाण में हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि ऐं वॾे जोश जज़्बे सां हिक ॿिए सां मोहबत ऐं भाईचारे जो इज़हार करे रहिया आहिनि। जेको अॼु असां हिते कोटड़ी प्रेस क्लब ते ही सकाफ़त जो ॾियारो मल्हायूं पिया वेठा। काफ़ी ॾींहंनि खां पूरे महीने खां वठी पूरी सिंध में कुंड करच में ही सकाफ़त जो जेको ॾियारो सिंधी असां मल्हायूं पिया। हीअ असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे ऐं हीअ असांजो पैगाम आहे त सिंध हमेशह अमुन भाईचारी जो पैगाम ॾिनो आहे। तमामु घणो मज़ो पियो अचे। टोपियूं अजरक नंढा वॾा जेके आहिनि पोड़ा सभु टोपियूं अजरक पाके तयारु थी ऐं हीअ ख़ुशीअ जो लम्हो आहे ॼणु ईद वांगुरु असांखे हींअर महसूसु पियो थिए। तमामु बहितरीनु नमूने सिंध सकाफ़त जो असां हीअ ॾियारो मल्हायूं पिया ऐं असां हीअ पैगाम था ॾियूं जेके पंजाब वारनि खे त जेको हाणे हे सिंधु दरिया मां जेके 6 कैनाल पिया हे कढिया वञनि इहे असांखे नामंज़ूर आहिनि। असां इहा मज़मत पिया कयूं। असांजो हीउ माइशी हिकिड़ो क़त्ल पिया कनि वेठा, इन जी असां भरपूर मज़मत कयूं था।